बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ 108 क़िस्तूं तव्हां सॼणनि जी ख़िदमत में असां पेश करे चुका आहियूं। असांजो क़िसो पियो हले हकीम दानियाल जे पुट जो क़िसो। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 109 सां तव्हांजी ख़िदमत में। हाणे हलूं था क़िस्त नंबर 109 ते। दोस्तों, 108 क़िस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं त जानशाह जेको ॿुधाएसि पियो बलूकिया खे, नौजवान पंहिंजो क़िसो पियो ॿुधाएसि जेको ॿिनि क़बरुनि जे विच ते रोए पियो वेठो, पंहिंजो क़िसो पियो ॿुधाएसि। पोइ उन क़िसो ॿुधाईंदे ॿुधाईंदे अची ॿुधाएसि त मां हिकिड़े सौदागर उते यहूदियुनि जे शहर में आयुसि, जंहिं सौदागर वटि मां रहियुसि। पोइ उन सौदागर वटि बाज़ार में हिकिड़ो सौदागर हुयो जेको चए पियो त 1000 दीनार बि ॾींदुसि, हिकिड़ी सुहिणी कनीज़ बि ॾींदुसि, मुंहिंजो रुॻो हिकिड़ो कमु केरु करे। पोइ हिन हा मही त मां तुंहिंजो कमु कयां थो। हिन खे 1000 दीनार बि ॾिनई, कनीज़ बि ॾिनई, पाण वटि रहायईंसि बि। पोइ ॿिए ॾींहं ते हिन खे वठी आयो त हाणे हल, मुंहिंजो जेको कमु आहे कमु हली कर। खच्चर ते वठी आयो, हिन खे ॿई चढ़िया खच्चर ते, आया शहर जे ॿाहिरां। पोइ लथो, हिन खे छुरी ॾिनई त हिन खच्चर खे ज़बह कर। खच्चर खे हिन ज़बह कयो। पोइ हिन खे चई त सिर्फ़ु हिन जी खल लाहे, बाक़ी जेको आहे ओझ जेको आहे उनखे कटणो न आहे। उनखे सोराख़ करे उन में अंदरि वञ, उते जेको कुझु ॾिसी मूंखे उहो ॿुधाए, मां ॿाहिरां उनखे टाका हणी थो छॾियां। हाणे हिन हाम जो हईं त हिन ईअं ई कयो। हे जीअं हुन में अंदरि वियो, पोइ हुनखे टोपो ॾेई ओझ खे ऐं पासे ते थी वेही रहियो। हे हुन में अंदरि अञा घड़ी मस गुज़री त हिन महसूसु कयो त वॾो को पखी हुयो जंहिं अची झापो हयो। इन जेको खच्चर जो ओझ हुयो जंहिंमें हे अंदरि वेठो, उनखे पंहिंजे चंबनि में ऐं चुंभ में खणी वठी उॾाण। हे अंदरि हुयो, महसूसु करे पियो त उॾायूं हले थो पियो। आख़िर उॾाईंदो हिकिड़े वञी जबल ते हिन खे लाथे। उते जबल ते लाहे ऐं हिन खे खाइण जी पियो करे त हिते हिन महसूसु कयो त हाणे ॿाहिरि निकिरां, न त मूंखे बि खाई वेंदो। छुरी हथ में ई हुयसि। हिन छुरीअ सां हुनखे पेट खे जो अंदरां हयो त पेट त हुनजो खुली वियो। हे ॿाहिरि निकितो। पखी जो हिन खे ॾिठो, ओचितो हिन खे अंदरां ॿाहिरि निकिरंदे ॾिठई, पखी ड्रिज में भॼी वियो। हे ॿाहिरि निकितो, ॾिसे जो त रुॻो लाश, चङे टाइम जा के लाश, ॻरियल हॾा, चौधारी रुॻो लाश हुजे, ॿियो कुझु बि न हुयो। भला हे कहिड़ी जाइ ते अची पहुतो आहियूं। हेॾे होॾे ॾिठई, चौधारी लाश। हीअं फिरी वरी जबल ॾे हेठि ॾिठई त उहो सौदागर जेको हिनखे वठी आयो हो, उहो सौदागर हेठि बीठो आहे। सौदागर बि कोई हिन जे पोयां लॻो आयो। पखी जो हिनखे खईं पियो आयो त सौदागर खे ख़बर हुई, सौदागर बि हिन जे पोयां लॻो आयो। सौदागर जो हिन खे ॾिठो, हिन बि सौदागर खे ॾिठो त सौदागर हिन खे चयो त हाणे हीअं करे, हिते वॾे आवाज़ में हिन खे चई त हिन जबल ते, हिते जबल त ज़ारा पथर हूंदा न, हाणे हिते जेके पथर आहिनि, नंढा नंढा पथर, इहे तूं हेठि मूं ॾे उछलाए, इहे तूं पथर मूं ॾे हेठि उछलाए त पोइ मां तोखे लहण जो रस्तो ॾसां। हिनखे ॻाल्हि सम्झ में न आई, पर हाणे हुन सां हा जो करे वेठो त हिन उतां पथर खणी, पर पथर हिन ॾिठो त पथर कंहिं ॿिए क़िस्म जा हुया। असुल में पथर न हुआ, पर ज़मरद हुया, याकूत हुआ, हीरा जवाहर हुया। हू जबल ई को सॼो अहिड़ो हुयो। हिन होॾे 200-300 पथर उछलाया। 200-300 पथर हिन उछलाया। पथर उछलाए हिन खे उतां ई दाह करे चई त पथर उछलाए समय हाणे मूंखे रस्तो ॾस त मां लहां कीअं, हुन सौदागर छा कयो जो हिन जीअं पथर उहे हेठि उछलाया त उहो सौदागर मेड़ींदो 200-250 पथर जेके हुया, हीरा जेके हुया, उहे हिकिड़ी पाण सां गॾु थेली हुयसि, उन थेलीअ में विझंदो। उहे थेलीअ में विझी सभु क़ाबू करे थेलीअ में खच्चर ते चढ़ी ऐं खणी मोह कई, हलियो। हिन पोयां सॾ कयसि, पर सौदागर हिन खे वरंदी कान। माना सौदागर हिन खे का वरंदी कान्हनि नी।
हिन पोयां दाहूं कूकूं घणियूं कयूं। सौदागर खे असुलु कोई हुयो ई कमु करणो इहो, इहे हीरा हिनखे खणणा हुआ। माना इहे हीरा इन ई तरीक़े सां माण्हू हुते, न त जबल ते माण्हू को पहुची कोन पियो सघे। इहो हिकिड़ो तरीक़ो हो जंहिं ज़रिए माण्हू हुते जबल ते पहुचे पियो, पर हुन निभागे हीरा वरिता, हिन वीचारे खे हुते छॾे हली। हीउ सम्झी वियो त हाणे सौदागर त मूंसां ठगी करे वियो, बसि ठीकु। हाणे जबल ते वेठो हुजे, जबल ते वेठो हुजे, चौधारी लाश, सम्झ में न पियो अचेसि त लहां तूं। परेशान थियो, रोए पियो, अकुलु कमु न पियो करेसि, को रस्तो सुझेसि न पियो त लहां कीअं। 3 ॾींहं हुते पियो, उन लाशनि जे विच में 3 ॾींहं हुते पियो। नेठि सोचईं त हाणे हिते त वेही वेही त मरी वेंदुसि, निकिरण जी कयां, हयाती हूंदी त बचंदुसि, बाक़ी हाणे हिते वेठो हूंदुसि त पोइ त कोन निकिरंदो। हिकिड़ो रस्तो खणी वरितईं जबल तां, हलो हलां हलो हलां हलो हलां हलो हलां। 2 महीना पूरा उन जबल ते हिन पंधु कयो, वॾो को जबल हुयो। बुख लॻेसि पई त उन जबल ते ॿूटियूं, कहिड़ा के ॿूटा हुया, कहिड़ा वण टिण हुया, उन्हनि जा पन उञल आहे, उहे पन उन्हनि पननि खे चूसे पियो, को मिठो पियो लॻेसि, को कौड़ो पियो लॻेसि, माना उन ते हिन जो गुज़रान हुजे। 2 महीना पे हली, हलंदे हलंदे हे अची उन जबल जे विच ते पहुतो। जॾहिं जबल जे विच ते पहुतो त हिनखे परे खां उन जबल में हिकिड़ी घाटी ॾिसण में आई, पर घाटी छा हुई, चौधार उन घाटीअ में रुॻो जेके हुजनि सो मेवनि जा वण हुया, मेवा फ्रूटनि जा वण हुया, ऐं झिरकियूं हुयूं, झिरकियुनि जी या चूं चूं हुजे, झिरकियुनि जी आवाज़ पियो अचे। हिन जो ॾिठो ॾाढो ख़ुशि थियो, तकिड़ो हलियो ओॾे, थोरो अॻिते हलियो त हिनखे हिकिड़ो चश्मो नज़र आयो। रस्ते में हिनखे चश्मो अची वियो, रस्ते में, माना चश्मो बि कीअं हो, आबशार जेको मथां जबल तां पाणी किरंदो आहे न, जबल तां पाणी हेठि किरे पियो। उतां आस्ते आस्ते पाण बचाईंदो बचाईंदो नेठि अची हे उन घाटीअ में पहुतो, जेका हिन परे खां ॾिठी। आयो, घाटीअ में आयो, चौधारी हर पासे खां रुॻो फ्रूटनि जा वण हुजनि, हर क़िस्म जा मेवा हुजनि। हिन कुझु खाधा, उते घुमणु लॻो, ॾिसणु लॻो त हिते जो आहे त कुझु हिते हूंदो, पखी पखण बि आहिनि त माना हिते कुझु हूंदो। थोरो अॻिते हलियो त हिनखे हिकिड़ो उते महल ॾिसण में आयो। महल ॾिठईं, ॼणीअ साहु पियुसि त महल आहे त पक माण्हू हूंदा हिते ऋण पट में, पर ख़ैरु कंहिंजो बि आहे, पर पोइ बि माना ॼण अझो मिलंदो, माण्हू हूंदा। तकिड़ो तकिड़ो महल ॾे आयो, महल ते जे वेझो आयो, महल जे वॾो हिकिड़ो दरवाज़ो हुजे, महल खे गेट हुजे, उते आयो। उते जो अचे, उते हिन ॾिठो त हिकिड़ो पोढ़ो माण्हू हुजे, पर हुयो पोढ़ो, पर वसबनि जे हिसाब सां अहिड़ो सुहिणो ख़ूबसूरत हुजे। हुनजे चेहरे मां नूर पियो ॿरे, हथ में याकूत हिकिड़ो डंडो हुजेसि, पर याकूत पथर जो, महल जे दरवाज़े ते बीठो, ईअं सम्झण माना चौकीदार हुजे। जानशाह उन वटि आयो, अची सलाम कयईंसि, हुन सलाम जो जवाबु ॾिनईंसि। सलाम जो जवाबु ॾेई चयईंसि त पुट वेह। जानशाह उते ई हिन सां गॾु दर ते वेही रही। पोड़े हिन खां पुछियो त भाउ तूं कहिड़े मुल्क मां आयो आहे, किथां आयो आहे? छो जो अॼु ॾींहं ताईं हिते कंहिं इंसान ज़ात पेर न रखियो आहे। तूं कीअं आयो आहे, किथां आयो, कंहिं किॾे वञिणो अथई? पोड़े जो न हिन सां पुट करे चयो ऐं सुहिणे नमूने सां पोड़ो हिन खां पुछणु लॻो। जानशाह वीचारो हेॾो रुलियो हो, हेॾियूं तकलीफ़ूं काधियूं हुई, हिन ईअं रोअण में शुरू थी वियो। बाक़ाइदे सुॾका ॾिया। पोड़े चए सभा रो न, रोअण सां कुझु कोन थींदो, रो न, कहिड़ो त जवान आहे, रो न। पोड़ो हिन खे हथ त ॾेई पोड़ो उथियो, पोड़ो हिन जे लाइ खाधो खणी आयो, हिन जे अॻियां रखी चई खा। जानशाह खाधो
पोड़े चयसि बाबा मूंखे ॿुधाए न पंहिंजो हाल अहिवाल त ॿुधाए त तूं कीअं आहे हिते कीअं आयो आहे। जान छा न कई, सॼो पंहिंजो किसो ॿुधाए। पोड़े हिन जो किसो ॿुधी हैरत में अची वियो। हिते जानशाह हिन खां पुछियो त भला ॾे ख़बर, हे चौधारी हेॾो हिन जबल ऋणपट में हे बाग़ लॻा पिया आहिनि, हेॾो महल लॻो पियो आहे, हे महल जो मालिक केरु आहे, तूं हिते बीठो आहे, तूं छा आहीं। पोड़े चयसि बा हे जेको हे बाग़ वग़ैरह ॾिसीं थो ऐं हे जेको महल ॾिसीं थो, हे जेको चौधारी आहे हे हज़रत सुलेमान बिन दाऊद, हज़रत सुलेमान अलाह जो पैगम्बर जेको बादशाह थी गुज़रियो आहे, हे उन जी मिल्कियत आहे। मुंहिंजो नालो आहे शेख नसर, मां आहियां पखियुनि जो बादशाह। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हिन महल जी हिफ़ाज़त मुंहिंजे हवाले कई आहे, मुंहिंजी ड्यूटी रखी अथई आहे। ऐं मूंखे सभिनी पखियुनि जूं मां ॿोलियूं ॼाणंदो आहियां। मूंखे सॼी दुनिया जा जेके पखी आहिनि उन्हनि जो हाकिम बणायो अथई। हर साल पखी हिन महल में ईंदा आहिनि, सॼी दुनिया मां मूं वटि हाज़िरी भरे वरी हलिया वेंदा। इहो सबबु आहे जो मां हिते रहां थो। जान छा चयसि त अबा तूं बादशाह हुआ, का तदबीर कर, का अटकल कर, मां पंहिंजे मुल्क पहुचां, मूंखे पंहिंजे मुल्क पहुचां। पोड़े चयसि अबा तूं हिन महिल कोहकाफ जबल जे वेझो, हितां वञण जो ॿी का राह कान्हे, ॿियो को रस्तो कोन्हे, हिकिड़ो रस्तो आहे। पखी ईंदा आहिनि मूं वटि हर साल, सॼी दुनिया मां पखी ईंदा आहिनि, नंढा वॾा। हाणे इंतज़ारु कर, जॾहिं पखी मूं वटि अचनि त मां कंहिं अहिड़ी पखीअ खे हुकुम कयां त उहो तोखे खणी पंहिंजे मुल्क पहुचाए। ॿी का ॿियो को तरीक़ो ई कोन्हे जो तूं हितां जबल तां लही सघे। मुंहिंजे पुट जहिड़ो आहे, ॾुखो ई हलाहीं, सो तूं भले मूं वटि रह, हिन महल में रह, खा पी, इंतज़ारु कर जेसि ताईं अचनि, तेसि ताईं हिते पियो घुम फिर, पियो खा पी, ॿियो को रस्तो कोन्हे, इहो ई रस्तो आहे जंहिं ज़रिए तूं पंहिंजे मुल्क पहुची सघीं। न चयो जी बिस्मिल्लाह, सही आहे। जानशाह हाणे इन पोड़े वटि रहे पियो, घुमे फिरे, वॾो एरियो हुयो, चङे मतिलबु पंध में इहे बाग़ हुया, पियो घुमे पियो, मेवा वग़ैरह खाए पियो, पियो सैर करे पियो। हर क़िस्म जा हुते पखी हुजनि, उन पखियुनि खे ॾिसे पियो, मतिलबु हिन जो वक़्तु ॼण सुठड़ो गुज़रे पियो। चङो टाइम थियो हिनखे उते तरसंदे, आख़िर पखियुनि जे अचण जो टाइम थी वियो। जेके पखी हिन वटि ईंदा हुआ बादशाह वटि, पखियुनि जे अचण जो टाइम थी वियो। आस्ते आस्ते सॼी दुनिया में पिया पखी अचनि, को वेझो हुजे, को परे हुजे, माना पखियुनि अचणु शुरू कयो। शेख हिनखे चयो त भाउ हाणे पखी अचण वारा आहिनि, हाणे तूं हीअं कर, जेसि ताईं तुंहिंजे कम वारा पखी अचनि, हे अथई कुंजियूं, हे महल में वॾो महल हुयो, वॾा कमरा हुआ, अलाए केतिरा कमरा, हे कोठड़ियूं खोल, इन्हनि खे पियो घुम, मिड़ई पंहिंजो टाइम पास कर। पर यार ॻाल्हि ॿुध, फिलाणी हीअ जेका कोठी आहे न, इन कोठी खे न खोलंदो, जेकॾहिं हिन कोठी हिन खे खोली यार पोइ नुक़सानु खाईंदी। बाक़ी हाणे मां वञा थो, पखी अचनि था पिया त मां पखियुनि जी वञी हाज़िरी वठां, हर मुख़्तलिफ़ टाइमनि ते पिया था अचनि, डेली अचनि था पिया, त हाणे मां मतिलबु पखियुनि जी हाज़िरी वठंदुसि। तूं तेसि ताईं भले महल घुम, तुंहिंजे मतिलब जो पखी अचे त मां उनखे उन सां गॾु तोखे रवानो कंदुसि। हिनखे जो चाबियूं मिलियूं, हे महल में टपियो, कमरा खोले, पे कमरा खोले, हर कमरे में अजीब शयूं हुजनि, अजीब शयूं हुजनि,
हज़रत सुलेमान जी बादशाही जो ही हर क़िस्म जूं मतिलबु अजीब अजीब शयूं हर कमरे में हुजनि। नेठि ॻोल्हींदो ॻोल्हींदो हे अची उन कमरे वटि पहुतो जंहिं कमरे लाइ हिनखे शेख मना कई त इन कमरे में न वञे। इंसानु आहे, इंसानी फितरत आहे, जंहिं शइ खां झलबो आहे त ॼण इंसानु उन पासे ॾे हुनखे ॼण लूंझ थींदी आहे त छो इन में का त ॻाल्हि हूंदी। सो हिन सां बि इहा त हिन बि तेॾीमहिल उन कमरे वटि अची पहुतो, ॾिसे त उन कमरे खे सोनो तालो लॻल हो। दिलि में चई त भेण सोनो तालो लॻो पियो अथव, ज़ाहिर आहे हिन कमरे में अहिड़ियूं शयूं हूंदियूं, जेको वॾो क़ीमती कमिरो आहे। वरी पियो चए त मूंखे झलियो अथई झलियो अथई, पर न वञा ॾिसां ॾिसां। नेठि मजबूर थी ऐं हिन कोठी जो तालो खोलियो। तालो खोलियईं, तालो खोले अंदरि जो वञी ॾिसे त हिकिड़ो तलाउ आहे, हिकिड़ो तलाउ आहे। उन तलाउ जे पासे में हिकिड़ो नंढो महल, हिकिड़ा वॾा सफ़ा महल थींदा आहिनि, महल आहे नंढो, पर उहो सोन चांदी ऐं बिलोर शीशे जो ठहियलु। उन जा कुंगरा जेके आहिनि याकूत जा आहिनि, सिरूं हीरा ज़मरद, फर्श बि सॼा हीरनि जा ठहियल। महल जे विच में सोन जो हिकिड़ो हौज़ आहे, हौज़ पाणी वारो पर सोन पाणीअ सां भरियो पियो। ऐं हौज़ जे चौधारी सोन ऐं चांदीअ जा जानवर ऐं झिरकियूं, सोन ऐं चांदीअ जा जानवर, इहे सोना जानवर के चांदीअ जा, ऐं झिरकियूं। उन्हनि जे पेट मां पाणी पियो थो निकिरे, उन्हनि जे पेट मां पाणी थो निकिरे। ऐं रखी रखी उहा जेको बि जानवर आहे उहो पंहिंजो पंहिंजो आवाज़ थो करे। अहिड़ो को सिस्टम हुन में रखियलु हो जो उहे जानवर पंहिंजे पंहिंजी ॿोलीअ में, झिरकी आहे त पंहिंजी ॿोलीअ में आवाज़ पई करे, माना हुया सोन चांदीअ जा, जहिड़ा कोन पर त उहे पंहिंजी ॿोलीअ में आवाज़ पिया कनि, ॿोलियूं ॿोलनि। अजब में अची वियो। थोरो अॻिते आयो, ॾिसे त हौज़ जे हिकिड़े पासे हिकिड़ो वॾो चबूतरो हो, उन ते याकूत जो हिकिड़ो तख़्तु रखियलु हो, याकूत जो तख़्तु रखियलु हुजे। तख़्त जे मथां शामियानो लॻो पियो जेको साए रेशम जो, ऐं उन शामियाने में बि रंग बिरंगी क़ीमती मोती टाकियल हुया। उन जी ड्रेग शामियाने जी 50 गज़ आहे। ऐं उन शामियाने में अंदरि हिकिड़ो हुजरो, महल जे चौधारी हिकिड़ो वॾो बाग़ हुजे जंहिंमें अलाए त केतिरा वण हुया, मेवा नहरूं वहनि पयूं। महल जे चइनी पासनि खां गुलाब, रेहान, नसरीन ऐं ॿिया ख़ुशबूदार गुल, उन्हनि जूं कतारूं गुलनि मां ख़ुशबू पई अचे। हवा हले त उन्हनि जूं टारियूं लुॾनि। हर क़िस्म जा मेवा ऐं तमामु शयूं जेके बि हुयूं उहे उन कोठड़ीअ में अंदरि, जेका शामियाने में अंदरि कोठड़ी, बाग महल, अजीब ग़रीब शयूं, इहे उते घुमणु लॻो। सैर कंदो कंदो हे हुन महल जे अंदरि पहुतो जेको उन कोठड़ीअ में हो। नेठि हलंदो हलंदो अची उन तख़्त जे वेझो पहुतो जेको हौज़ जे किनारे चबूतरे ते शामियाने में दाख़िल थियो, जेको तख़्त जे मथां लॻल हो। तख़्त ते चढ़ी ऐं आयल जी सुम्ही पियो। ॾाढो मज़ो पियो अचेसि, चङो टाइम सुम्ही पियो। हिनखे निंड वठी, कुझु टाइम हिनखे निंड वठी, पाण ई वरी सुजाॻी थियसि, उथियो, वरी घुमणु लॻो।
नेठि घुमंदो घुमंदो महल जे दरवाज़े ते आयो। दरवाज़े ते जे ॿाहिरां उते कुर्सी पई, हे उन कुर्सीअ ते वेही रहिया। ॾिसे पियो वेठो, मंज़र ॾिसे पियो वेठो। ईअं हिन जे वेझो 3 झिरकियूं, पर कबूतरनि वांगुरु हुयूं। झिरकियूं पर हुयूं कबूतरनि वांगुरु, उॾामंदियूं त हिन वटां हीअं उॾामंदियूं टपियूं, उॾामंदियूं ऐं अची उहो जेको तालाब हुयो, तलाउ हुयो, उन तलाउ जे किनारे ते अची वेठी, उते टुॿियूं ॾियणु लॻियूं, खेॾणु लॻियूं। घड़ी रखी ऐं हुननि पंहिंजा पर लाथा। पर जो लाथनि त झिरकियुनि मां 3 छोकिरियूं थी वियूं, अहिड़ियूं सुहिणियूं, दुनिया में जवाब ई न पियो। लथियूं तलाव में, उते विंझणु लॻियूं, खेॾणु लॻियूं, पाण में भोग करणु लॻियूं। जानशाह ॾिसे पियो हुननि जी सूंहं, हुननि जूं मश्करियूं, भोग ॾिसे पियो। वरी उहो तलाव मां निकितियूं, बाग़ में घुमणु लॻियूं, सैर करणु लॻियूं। जानशाह बसि ईअं उन्हनि खे ॾिसंदे ॾिसंदे सम्झई त बसि बेहोश न थी वञा, दिमाग़ ई कमु न पियो करे। नेठि उथियो, हलंदो हलंदो उन्हनि जे वेझो अची पहुतो, सलाम कई। हिन खां पुछियईं त केरु आहियो, किथां आहियो? नंढी नंढी जॻह हिननि में हुई, टिनी में। उन चयसि त असां मलकूत जे आलम खां, मलकूत जे जहान मां हिते घुमणु आहियूं। हुनजो ॻाल्हाइणु, हुनजो हुस्न जानशाह ॾिठो, जानशाह सफ़ा ईअं चरियो थी वियो। जानशाह हिन ॾे निहारे पियो, उहो छोकिरी सम्झी वई। छोकिरी हिनखे चयो त मूंखां परे थी, मूंखां परे थी। छोकिरी सम्झी वई। जानशाह चुप करे बीह रहियो, ॾाढो बि न पियो करे। छोकिरियूं हिन ते खिलनि पयूं, वरी हलंदियूं हलंदियूं पाण में खेॾनि पिए, भोग ठका बि कनि। जानशाह उथियो, वरी हिननि जे लाइ कुझु मेवा खणी आयो, अची हिननि जे अॻियां रखियईं। हुननि खाधा। सॼी राति हिननि पे खेॾियो, जानशाह पे हिननि खे ॾिठो। सुबुह थियो त हिन छोकिरियुनि उहो पंहिंजो परनि वारो लिबास पातो, ऐं कबूतर जीअं लिबास पातुमि त कबूतर थी विया, कबूतर थी ऐं उॾामी वई। पोइ जीअं उॾियूं ईअं सम्झो त जानशाह जा होश हवास बि पाण सां गॾु उॾाए विया, ऐं हे ईअं दाह करे बेहोश थी किरी पियो। हे सॼो ॾींहुं सॼी राति बेहोश लॻो पियो। होॾां शेख नसर जेको हिनखे छॾे वियो हो त मां पखी अचनि था मुंहिंजी हाज़िरीअ लाइ, मां उन्हनि ॾे थो वञा, तूं फ़िलहालु घुम फिर। उन खे बि का विथी मिली, सो उहो बि हिनखे आयो ॻोल्हणु। पखी बि कुझु आया हुआ त अहिड़ो को पखी आयो हो जंहिं लाइ हिन सोचियो त उन पखीअ खे चवां त जीअं हिनखे पंहिंजे मुल्क पहुचाए। हिनखे ॻोल्हणु आयो, पर हे हिनखे नज़र न आयो। हिनखे धकु लॻी वियो त जानशाह ज़रूरु हिन कोठीअ में वियो, लभे जो नथो, ज़रूरु हिन कोठीअ में वियो। मां झलियोमांसि पर मुड़ियो न, नथो लभे, पक हिन कोठीअ में वियो। उहो सम्झी जानशाह हुन शेख नसर झिरकियुनि खे चयो त मूं वटि हिकिड़ो छोकिरो हिते रहे पियो, बसि वीचारो क़िस्मत जो मारियल हो, अलाए त किथां वीचारो हिते अची पहुतो। सो मां चाहियां थो त
तव्हां हुनखे उनजे वतन पहुचाए, पंहिंजे मुल्क पहुचाए। झिरकिन चयो त हाज़िर। बादशाह हुयो, पखियुनि खे जो हुकुम करे पियो त उन्हनि चयो हाज़िर। हीउ पाण बि ॻोल्हे पियो जानशाह खे, ॻोल्हींदो ॻोल्हींदो नेठि अची उन कोठड़ीअ जे दर वटि पहुतो, जंहिं लाइ हिनखे मना कई अथई न खोली। आयो ॾिसे त कोठी त खुली पई आहे, माना पक जे अंदरि वियो। हे जो अंदरि वियो ॾिसे त जानशाह हिकिड़े वण जे हेठां बेहोश लॻो किरियो पियो आहे। हिन जे मथां पाणी हारे, हिन जे मुंहं ते पाणी बाणी हारे। जानशाह होश में आयो, अखियूं खोले ईअं चारई पासा ॾिसणु लॻो। ॾिठई शेख ते नज़र पियसि, वरी सोचई त उहो परियूं हूंदियूं, इहे छोकिरियूं हूंदियूं, पर केर बि कोन सवाइ शेख। शेख चए सवा तो मुंहिंजो चवणु न कयो, मां तोखे केॾो झलियो त इहा कोठी न खोल, इन में अंदरि न वञ। पर न मुड़ी। हल भला ॿुधाए त तो हिते छा ॾिठो, छा तोसां हिते थियो, मूंखे सॼी ॻाल्हि ॿुधाए। जानशाह जेको कुझु ॾिठो शेख खे ॿुधायो। शेख हिन जी ॻाल्हि ॿुधी। शेख चयसि त भाउ इहे जेके हुयूं न, इहे अथई परियूं, हर साल इहे हिते ईंदियूं आहिनि, अची खेॾंदियूं आहिनि, रांदियूं कंदियूं आहिनि, सुबुह ताईं खेॾी वरी पोइ पंहिंजे मुल्क हली वेंदियूं। जानशाह खां पंहिंजो मुल्क विसरी वियो। जानशाह पुछियुसि त ॾे ख़बर भला इन्हनि जो मुल्क किथे आहे। शेख चए सभा रब खे ख़बर आहे, मूंखे ख़बर न आहे त इन्हनि जो मुल्क कहिड़ो आहे। पर हाणे इन्हनि खे छॾे, उथ मूंसां हल, त मां पखियुनि खे चयो आहे त तोखे पंहिंजे मुल्क पहुचाए। छॾ निपरनि। शेख जो हिनखे चयो त हिन वरी ईअं दाह करे ऐं गश थी बेहोश थी। शेख हिन जे मुंहं ते पाणी बाणी हारियो। शेख खे चईं था भाउ मां तेसि ताईं पंहिंजे मुल्क न वेंदुसि जेसि ताईं वरी इन्हनि सां न मिलां। भले मां मरी वञा, न तोखे पहिरियों चवां पियो त मूंखे पंहिंजे मुल्क मोकिल, पर न, हाणे मां हे ॾिठियूं जेसि ताईं हिननि खे न ॾिसंदुसि मां पंहिंजे मुल्क न वेंदुसि। हुन चइबो आहे पखियुनि जे लाइ तूं साल इंतज़ारु कयो आहे, पखी मोटींदा आहिनि साल में हिकिड़ो दफ़ो। हाणे इहो मौक़ो बि विञाई थो, ऐं परियूं बि मोटींदियूं आहिनि साल में हिकिड़ो दफ़ो। कुझु सोच, मां पखियुनि खे चयो आहे तूं पंहिंजे मुल्क वञ। हिन चयो त न, भले उहो साल गुज़री वञे त गुज़री वञे, पर मूंखे जेसि ताईं हिननि खे ॾिसंदुसि न मां पंहिंजे मुल्क न वेंदुसि। उथियो शेख जे पेरनि ते किरी पियो, रोए, शेख खे ॿाहूं ॿधे। शेख मूं ते रहम कर, मूं ते रहम कर, मुंहिंजी मदद कर, मुंहिंजी मदद कर, अलाह साईं तुंहिंजी मदद कर। शेख चए सा भाउ न मां हिननि छोकिरियुनि खे सुञाणा, न मूंखे हिननि जी ख़बर आहे त आहिनि किथां जी, पर हाणे जेकॾहिं तूं ॿाराणी थो करीं, ज़िद थो करीं, हेॾो टाइम रही, हिन महिल मौक़ो आयो हो मां तोखे पंहिंजे मुल्क मोकिलियां, हाणे वरी साल गुज़रंदी, नथो मुड़ी, ठीकु आहे रह मूं वटि साल, छो जो मूंखे ख़बर न आहे त अचनि इहे किथां जी, ईंदियूं साल में हिकिड़ो दफ़ो। जीअं पखी मूं वटि साल में हिकिड़ो दफ़ो ईंदा आहिनि, इहे बि साल में हिकिड़ो दफ़ो ईंदियूं आहिनि, हिकिड़ी राति लाइ जेका तो ॾिठी। सो हाणे नथो मुड़ी त पोइ साल रह, ईंदड़ साल अॼोके ॾींहं ते इहे वरी ईंदियूं, अॼोके ॾींहं ते ईंदियूं, पोइ ठीकु आहे भले तूं वेही हिननि जो इंतज़ारु कर। पोइ इहो आहे त हिननि खे हथु करण जे लाइ इहो ई तरीक़ो आहे त हे ईंदियूं आहिनि कबूतरनि जे रूप में। तो ॾिठो तलाव ते अची पोइ हे कबूतरनि वारा पर लाइ ईंदियूं आहिनि त थी पवंदियूं आहिनि परी, छोकिरियूं थी वेंदियूं आहिनि। सो तूं वेह जा लिकी, जीअं उहो पंहिंजा हे कपिड़ा लाहे तलाव में लहनि, तूं हिननि जा कपिड़ा खणी लिकाए वठी छॾिजां, जेका तोखे खपे उन जा कपिड़ा खणिजांइ। पोइ तो ॾिसंदियूं त कपिड़ा कोन्हनि, तो ते पवंदनि नज़र, पोइ तोखे चवंदियूं त असांखे ॾे कपिड़ा, पोइ तोखे मिंथूं बि कंदियूं, दाबा दड़का बि ॾींदई, तोखे चवंदियूं असांखे कपिड़ा ॾे। जेकॾहिं तूं हुननि जे अॻियां मजबूर थिए हुननि खे ॾिनई कपिड़ा, त पोइ कॾहिं बि तुंहिंजी मतिलबु पूरो न थींदो, छो जो कपिड़ा पाए उन महिल ई हली वेंदियूं।
वरी तूं हुननि खे न ॾिसी सघंदे। तंहिंजे करे जीअं कपिड़ा हथ अचनि त कपिड़ा कजां पिया क़ाबू, भुलिजी बि हुननि खे न ॾिजां जेसि ताईं मां हुन पखियुनि सां, छो जो इन ई टाइम में वरी पखी सॼी दुनिया मां मूं वटि ईंदा आहिनि हाज़िरी भरणु, जेसि ताईं मां ओॾां वांदो थी न मोटी अचां, पोइ तुंहिंजो ऐं हुननि जो फ़ैसिलो अची मां कंदुमि। ऐं पोइ उन सां गॾु भला तोखे मां पंहिंजे मुल्क मोकिलींदुसि, नथो जो मुड़ी त अब मां तुंहिंजे लाइ एतिरो करे सघां थो, ॿियो मुंहिंजी वस में कोन्हे। साल इंतज़ारु कर, मां त चवां पियो वञी हा, पर हाणे ज़िद थो करीं त हाणे साल इंतज़ारु कर, हो बि साल खां पोइ ईंदियूं, छो जो मूंखे ख़बर न आहे त आहिनि किथां। ॼाण छा चए त ठीकु आहे, मां साल इंतज़ारु कंदुसि, मां साल इंतज़ारु कंदुसि। चई भाउ तुंहिंजी मर्ज़ी। वरी साईं हुते रही पियो महल में रहियो, माण्हू छेणूं त को बि कोन हुजेसि पियो, बसि बाग़ में घुमे ऐं महल में घुमे, बसि टे ॾींहं गणी। हाणे वरी साल थिए जो पखी हाज़िरी हिन वटि अची भराइनि सॼी दुनिया मां, ऐं इन्हनि ॾींहंनि में हे बि अचनि। आख़िर इंतज़ारु कंदे कंदे साईं इनखे वरी साल पूरो गुज़री, साल पूरो गुज़रियो। ऐं जॾहिं हिन पखियुनि जे अचण जा ॾींहं थिया त शेख चयसि हिनखे त हाणे भाउ पखी मूं वटि अचनि था, मां वञा थो पखियुनि सां मिलणु, तोखे जीअं मां हुननि जे कपिड़नि जे लाइ चयो आहे कजांइ, हिनखे सम्झाई। शेख त वियो वञी पखियुनि जी हाज़िरी वठणु। जान शाह उन कोठड़ीअ मां अंदरि वियो बाग़ में, हलंदो हलंदो उते ॾिठईं जिथे रांदि अची पई खेॾनि, इहा तलाउ जिथे हुयो, हिकिड़ो वॾो वणु हुजे, उन वण जे हेठां पर लिकी वेही रहे त जीअं कंहिंजी नज़र न पई। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿ ॾींहं गुज़रिया, टे ॾींहं गुज़री विया, पर कबूतरियूं न आयूं। टे ॾींहं गुज़री विया, ॾाढो परेशान थियो त पाण सॼो साल इंतज़ारु कयुमि, सॼो साल इंतज़ारु कयुमि। हे जो चए पियो त साल ते ईंदियूं आहिनि त छो कोन आहिनि? इन्हनि जे करे पंहिंजे मुल्क बि कोन वियुसि, पाण खे मलामत पियो करे, पाण खे थुकलानत पियो करे, मतिलबु अहिड़ो थी वियो जो ईअं सम्झो ॼण बेहोश पियो थिए, सफ़ा साणो थियो लॻो पियो। पाण संभाले हर आसमान ॾे ॾिसे, वरी ज़मीन ॾे ॾिसे, वरी तलाव ॾे ॾिसे जिथे तलाव ते अची पई लहनि, वरी उते इन वणनि वटि ॾिसे जिथे घुमनि पियूं। हे इन ई कैफ़ियत में हुयो त टे कबूतर उॾामंदा हुआ, हर कबूतर बाज़ जेतिरो हुयो, हर कबूतर बाज़ जेतिरो हुयो। उॾामंदा उॾामंदा अची तलाव ते लथा, उते तलाव ते जो लथा त हीअं खाॿे बि निहारनि पिया, साॼे बि निहारनि पिया, हेॾे होॾे ॾिठुनि हिननि खे, मतिलबु को माण्हू छेणो ॾिसण में न आयो। माण्हू छेणी जो हिननि खे ॾिसण में न आयो त हिननि उते पंहिंजा कबूतरनि वारा पर यानी मथियां कपिड़ा लाथा। कपिड़ा जो लाथनि त अड़े हे त हो साॻियूं परियूं आहिनि। हे लथियूं तलाव में विझनि, पाणीअ में विझनि पियूं, पाण में भोग पियूं कनि। पाण में ॻाल्हाइनि पियूं, हे ॿुधे पियो, वण वेझो हो ॿुधे पियो। उन्हनि मां जेका वॾी हुई उहा पई चए दादी मूंखे अलाए छो लॻे थो त को माण्हू असांजे मतिलबु को हिते को लिकियल माण्हू आहे, जेका विची हुई उन चयसि त चरियां जा हज़रत सुलेमान जे दौर खां वठी अॼु ॾींहं ताईं हिन महल में कॾहिं को माण्हू न आयो, न माण्हू आयो आहे न जिन। नंढी जेका हुई उन चयो त जी को आयो हूंदो न, को तव्हां लाइ आयो हूंदो छा, या आयो हूंदो त मुंहिंजे लाइ आयो हूंदो। नंढी वरी ॼण शरारतणी, सो जे हूंदो बि न, हूंदो बि त उहो मुंहिंजे लाइ आयो हूंदो, तव्हां लाइ त कोन आयो। हीअ ॿुधे पियो वेठो, पाण में भोग कनि पियूं।
ॾिसे पियो वेठो। हे खेॾंदियूं विच तलाव में जेॾीमहिल पहुतियूं, कपिड़नि खां चङो परे वई, जानशाह वण जी ओट मां निकितो ऐं उहा जेका नंढी छोकिरी हुई उन जा जेके कपिड़ा पिया हुआ तलाव जे कपर ते, उहे कपिड़ा खणी ऐं विधई बगल में, छो जो कपिड़ा बि हिनखे उन जा ई थियणा हुआ। पाण में जो ॻाल्हाइनि पई त हिन जो नालो खयनि, हुन जो नालो हो शम्सा नंढीअ। हाणे हिन छोकिरियुनि हे जो ज़ाहिर जो कपिड़ा जो खईं त छोकिरियुनि जो पाण वरायो, छोकिरियुनि जी नज़र जानशाह ते पई। जानशाह ते जो नज़र पियनि त ईअं सफ़ा वटिजी वई। पहिरियों त पाण खे लिकाइनि पाणीअ में, लिकंदियूं आस्ते हौज़ जे किनारे ताईं। हिन खां पुछनि त केरु आहे, कीअं आयो आहे, तूं शम्सा जा कपिड़ा छो खया?